बेहड़ में सुई गैस जी नई लाइन विछाइण खां शहर जा रोड उखड़ण ऐं उन जी तामीर न थियण, रोडनि ते हर हंधि खॾा हुजण ख़िलाफ़ सब्ज़ी फ्रूट यूनियन जे वापारियुनि शहर में रेड़ो हलाईंदड़ मज़दूरनि पारां वापारी अॻवान अरबेलो कलहड़ो निसार मेमण फराज़ चन्ना जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते वापारी अॻवाननि जो चवणु हो त सुई गैस इंतिज़ामिया शहर में गैस जी नई लाइन विछाइण जे नाले ते समूरे शहर जा रोड रस्ता उखाड़े छॾिया आहिनि। हाणे उन जी तामीर ऐं रस्तनि जी बहाली वारो कमु शुरू न पियो थिए। रोड रस्ता उजड़ियल हुजण करे उन्हनि तां गुज़रणु मुश्किल थी वियो आहे। शहरी इन्हनि रस्तनि तां गुज़री न पिया सघनि, जंहिं सबबु वापारी तोड़े शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि घुर कई आहे त शहर में गैस जी लाइन जे नाले ते उखड़ियल रस्ता सिधा करे खोटियल नालियुनि खे बंदि कयो वञे ऐं शहर जी गटरियुनि खे सिधो कयो वञे त जीअं शहर अंदरि रस्तनि तां गुज़री सघनि। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।